संजोग मिलो प्रभु अपने, कवन संजोग मिलो प्रभु अपने, पल पल निमख सदा हरे जपने, पल पल निमख सदा हरे जपने, कवन संजोग मिलो प्रभु अपने, कवन संजोग मिलो प्रभु अपने, पल पल निमख सदा हरे जपने, पल पल निमख सदा हरे जपने। चरण कमल प्रभु कीन्त ध्यावूं, चरण कमल प्रभु कीन्त ध्यावूं, कवन सुमत चित
प्यारी साथ संगत, कवन संजोग मिलऊं प्रभु अपने, इन्हें गुरबानी सां सत्संग की शुरुआत था कयूं। तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। वैराग्य शतक ते सत्संग थी रहियो आहे। राजा भरथरी कृत ही वैराग्य शतक आहे, जंहिं ते असां सत्संग करे रहिया आहियूं। 86 नंबर श्लोक थी वियो, हाणे 87 नंबर। यदेक स्वच्छंदन विहरणम कार्पण्यम मशनम सहार्य संवास श्रुति मुपुष्क श्रुतम पश्मैक व्रत फलम। राजा भरथरी चए थो हिन श्लोक में कि स्वतंत्रता पूर्वक जीअण, बिन मांगे भोजन मिली वञण, संकट काल में सहयोग करण वारे मित्रन जी संगति ऐं शास्त्रन के पढ़ण में रुचि ऐं सत्संग शास्त्र ॿुधण में भी रुचि हुजे त इहो कंहिं पूर्व जन्म जी तपस्या जो फल आहे। कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं वरी खां ॿुधो। भरथरी 87 नंबर श्लोक में चए थो कि ही जेके शयूं आहिनि, अगरि कंहिं वटि हुजनि, पहिरीं ॻाल्हि त सभिनीनि वटि न हूंदियूं आहिनि इहे शयूं, इहा बि हाणे ख़बर पई। छो त जंहिं शइ जी तारीफ़ कई वञे ऐं चयो वञे कि पिछले जन्म जी तपस्या सां ही शयूं मिलंदियूं आहिनि, त उहे हर कंहिं वटि न हूंदियूं, उहे दुर्लभ हूंदियूं। पहिरियों स्वतंत्रता पूर्वक जीअण। जीअन त सभु पिया था, पर स्वाधीन थी करे अगरि कोई जी रहियो आहे त इहा उनजी तपस्या जो, पिछले जन्म जी तपस्या जो फल आहे। स्वतंत्र थी करे, स्वतंत्र माना मन सां स्वतंत्र, बुद्धीअ सां स्वतंत्र, कंहिंजो दबाव न, कंहिंजो कंट्रोल न, कंहिंजो आधिपत्य न। हा, पंहिंजे स्वतंत्रता सां कंहिंजे अॻियां असां झुकूं, उहा पराधीनता न आहे, उहा स्वाधीनता ई आहे। असां पंहिंजी इच्छा सां अगरि झुकिया आहियूं, इच्छा सां कंहिंजी उहा स्वीकार कई आहे चाकरी या सेवा, उहा अलॻि ॻाल्हि आहे। पर स्वाधीनता, स्वतंत्रता सां जीअण हिकु ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। राजा भरथरी चए थो, छो त पाण स्वतंत्र थी चुको आहे ऐं पराधीन थी करे जीअण मृत्युअ जे समान आहे। ऐं जे हर माण्हू पराधीन आहे, हू पीड़िजे बि पियो थो, पराधीन बि थिए पियो थो, पर दुनिया खे ॾेखारण लाइ उहो आडंबर तो रचे कि मां ॾाढो सुखी आहियां, मां ॾाढो ख़ुशि आहियां। हिकु शेर ऐं कुतो गॾिया पाण में, कुतो हटो कटो हो ऐं शेर पाण दुबलो थी चुको हो, झंगल में मिलिया पाण में। त कुतो शेर खे चएसि थो, छा ॻाल्हि आहे झंगल जा राजा, तूं हीअं दुबलो, मूंखे ॾिस, ही सभु मुंहिंजी ॾिस, मुंहिंजो केॾो सुठो भाग्य आहे, मां खाईंदड़ पीअंदड़ घर में आहियां। शेर चयसि, छा कयां, शिकार मिले कान थो हिते जंगल में। कुतो चयसि तो मूंसां गॾु हल, तोखे रोज़ भोजन मिलंदई।
शेर चयसि हले यार वठी हल, त शेर चयसि पर कुझु त करिणो पवंदो, फ्रीअ में कोई भोजन छो खाराईंदो। शेर बि आख़िर राजा आहे जंगल जो, उनखे दिमाग़ त हूंदो न एतिरो, चयसि फ्रीअ में छो असांखे खाराईंदा। कुते चयसि अरे इन करे खाराईंदा कि असांखे सिर्फ़ु छा करिणो आहे, जॾहिं मालिक अचे घर जो असांखे दुम हिलाइणी आहे ऐं असांखे उहो असांखे दड़का ॾींदो चिल्लाईंदो त बि असांखे उनजे पुठियां ई पुठियां घुमणो आहे। शेर चयसि हट परे थी, पैसा जंगल जो राजा दुम हिलाईंदो ऐं उनजे अॻियां पुठियां घुमंदो, त कुते चयसि पोइ दिक़त कहिड़ी आहे हिन में, हटो कटो त थी वेंदे। मुंहिंजे लाइ रोज़ु पहिरीं खीर ब्रेड ईंदो आहे सुबुह जो, ॾींहं जो मूंखे ॿी शइ ॾींदा आहिनि, मुंहिंजो अलॻि ई मॉल मां ईंदो आहे भोजन, कुतनि जो थींदो आहे न। छा तव्हां पालियो अथव छा? पेटेगरी त तव्हां नाला बि यादि छो रखिया अथव? त नालो छो यादि रखियव? तव्हांखे छा आहे करिणो, पियो हुजे त पियो हुजे, जॾहिं न तव्हांखे वठिणो आहे न कुतो पालणो आहे त नाला कीअं यादि कयाव? अच्छा, ॾिठो मां बि आहे, पर मां एतिरो यादि रखियो आहे कुतनि जूं शयूं, बसि कुतनि जो कुझु आहे इहो। ॾींहं जो चीज़ उहो ॾींदा आहिनि ऐं राति जो त कॾहिं कॾहिं नॉनवेज बि ॾींदा आहिनि, जेको बचाईंदा आहिनि। त मां त ख़ुशि आहियां ॾाढो, एॾो प्यारु कंदा आहिनि घर वारा, हंज में खणी कॾहिं कार में वठी वेंदा आहिनि घुमाइण। शेर चयईंसि यार ही गले में छा बदल अथई? चयईंसि पटो। चयईंसि इहो वरी छा आहे? चयईंसि बसि पटो इन लाइ आहे कि कॾहिं कॾहिं ॿधी छॾींदा आहिनि। शेर चयईंसि मूंखे कोन खपे यार तुंहिंजा सुख भोग कोन खपनि, मां भली दुर्बल रहंदुमि पर मां स्वाधीन थी करे जंगल में रहंदुमि, मां पंहिंजे आज़ादीअ सां पाणी पी करे रही वठंदुमि पर मां ग़ुलामी तो वांगुरु कोन कंदुमि। राजा भरतरी चए थो स्वाधीन थी करे जीअण त कंहिं तपस्या जो ई फल आहे ऐं थी सघे थो। अलाए छो माण्हू पंहिंजी स्वाधीनता सस्ते में ॾेई छॾींदो आहे। 7,000 ते नौकिरी छोकिरियूं थियूं कनि अॼुकल्ह, स्कूलनि में टीचर जी नौकिरी या कुझु रिसेप्शनिस्ट, 7,000 न 8 अञा घटि, एतिरे में पोइ ग़ुलामी उन्हनि जी, उन्हनि खे सर मैडम मैडम, ऐं सत्संग इन्हनि खे त कुझु बि को नथियूं सम्झनि, त उन्हनि पंहिंजो अनमोल जीवन 6-7 महीने में ॾेई छॾियो। स्वाधीन थी करे रहण इहा असांजी पहिरीं उहो हुजणु खपे कि मूंखे स्वाधीन रहणो आहे, एटीट्यूड न, अहंकार न, स्वाधीन। स्वाधीनता जो अर्थ इहो बि न सम्झिजो कि भाई शादी न खणी कबी, न को शादी कंदसि न को पराधीन थींदसि। पोइ वरी ॿिया साइड इफेक्ट आहिनि, जेके मायूं छोकिरियूं शादी न कंदियूं आहिनि उहे स्वाधीन थियण लाइ न, उहे स्वच्छंद थियण लाइ शादी न कंदियूं आहिनि कि असां पोइ कुझु बि कयूं, त स्वाधीन किथे थियूं? तव्हांखे लॻंदियूं आहिनि चहिरे सां स्वाधीन आहिनि या स्वतंत्र आहिनि? हू त फासी वियूं पंहिंजे हिन मोह में ऐं एटीट्यूड में, अहंकार में ई फासी वियूं, पराधीन थी वियूं, अहंकार जे अधीन थी वियूं। त राजा भरतरी चए थो ही शयूं जेके आहिनि अगरि कंहिं वटि हुजनि त ज़रूरु हुन पिछले जन्म में यात्रा त कई आहे, कुझु त यात्रा कई आहे, कुझु तपस्या कई आहे, धर्म ते हलियो आहे। पहिरियों स्वतंत्रता पूर्वक जीअण, ॿियो बिना मांगे भोजन मिली वञणु, बिना मांगे माना घुरे कॾहिं बि न,
बिना मांगे सिर्फ़ु भोजन न, ॿियो बि कुझु बिना मांगे कंहिंखे मिली वञे, बिन मांगे मोती मिले, बिना मांगे उनखे मिले कुझु बि, त इहो बि कंहिं तपस्या जो फल आहे। विवेकानंद हिकु ट्रेन में यात्रा पियो करे, त साम्हूं हिकिड़ो ॿियो अमीर माण्हू उनजी सीट जे साम्हूं वेठो हो। उहो ईअं पियो इग्नोर करे स्वामी विवेकानंद खे कि ॼण पाण ऊंचो हुजे ऐं हीउ कोई साधू फ़क़ीर हुजे। उहो पंहिंजो टिफ़िन खोले करे सेठ खाइण लॻो रोटीअ जो, ऐं स्वामी विवेकानंद बिना रोटीअ जे वेठो हो। बुख उनखे बि लॻी, पर इहे सेठ चएसि थो, स्वामी जी रोटी खाइण लाइ महिनत करणी पवंदी आहे, त सन्यासी त थी विया भॻवान जे भरोसे ते, पर हाणे उहो रोटी थोरी खाराईंदो तव्हांखे। बोले उहो ख़ुदि अर्जित कबी आहे, निठलो न थीबो आहे, ॿिए ते डिपेंड न थीबो आहे। के माण्हू अहिड़ा थींदा आहिनि संसार में, पाण त सलाह कोन कंदा आहिनि भाई अचो खाओ, उल्टो शिक्षा ॾींदा आहिनि। विवेकानंद कुझु बि कोन कयो, कुझु बि कोन चयो। अॻिते हली थोरी देरि खां पोइ हिकु ॿी स्टेशन आई। स्वामी विवेकानंद वटि पैसा वैसा कोन हुआ कुझु खाइण वठण लाइ, पाणी पीअण लाइ हेठि लथो, ऐं ट्रेन चङी देरि उते रुकणी हुई। पाणी पी करे विवेकानंद वेही रहियो। इहा सची घटना अथव। हिकिड़ो सेठ आयो टिफ़िन खणी करे रसोईअ जो, ऐं स्वामी विवेकानंद जे अॻियां अची रखी करे चएसि थो कि तव्हां ई आहियो स्वामी विवेकानंद? चईसि हा, भाई भोजन स्वीकार कयो। त हुन चईसि तूं केरु आहीं, किथां आई? चई उहो कुझु बि न पुछो, मूंखे मां सुम्हियो पियो हुउमि निंड में, मूंखे सपने में प्रेरणा थी कि स्टेशन ते संत वेठो अथई बुख ते, वञ उनखे रोटी पहुचाए। अगरि कंहिं भॻवान जे भरोसे ते रहण वारे खे अनायास बिना मांगे मिली वञे, त राजा भर्तरी चए थो इहा पिछले जन्म जी तपस्या आहे। ऐं टियों, अहिड़ा दोस्त हुजनि, अहिड़ियूं साहेड़ियूं हुजनि, अहिड़ियुनि दोस्तनि साहेड़ियुनि जी संगत हुजे जेके संकट काल में सहयोग करण वारा हुजनि, मुसीबत में छॾे न ॾियनि, सलाहूं न ॾियनि कि तूं ग़लती तुंहिंजी आहे, तोखे हीअं न करिणो हुई, असां छा कयूं, ईअं चई करे हली न वञनि, पूरो साथ ॾियनि, त इहा बि पिछले जन्म जी तपस्या जो फल आहे। संकट में साथ ॾियण वारा। ॿियो, शास्त्रनि खे पढ़ण जी रुचि पैदा थिए अगरि अनायास बचपन खां ई असांखे सदग्रंथ, सदशास्त्र, पुस्तक, ग्रंथ पढ़ण में मज़ो अचे, त इहा सम्झिजो का यात्रा थियल आहे पिछले जन्म में। जिनजी का तपस्या न थियल हूंदी आहे न, उहो पुस्तकनि खे हीअं पलटींदो वेंदो आहे, पन्ना मोड़े, सॼो किताबु मोड़े छॾींदो आहे। अरे भाई उहो पढ़ण जे लाइ आहे, ऐं पढ़ी करे सम्झण जे लाइ आहे। पोइ चवनि कि हेॾो मोटो किताबु केरु पढ़ंदो? ऐं जेको प्रेमी हूंदो, पुस्तक प्रेमी, उहो चवंदो हेॾो मोटो किताबु, मुंहिंजा त भाग खुली विया, मां त हिनखे हफ़्तो तक बि मुंहिंजो समय निकिरी वेंदो पढ़ण में। ओशो त हिकु ॾींहं में 8 किताब पढ़ंदो हो, लाइब्रेरीअ में वेठो हूंदो हो। इहा अथव पिछले जन्म जी तपस्या जो फल, कि शास्त्रनि में रुचि हुजे, पढ़ण में बि ऐं ॿुधण में बि।
श्रवण, श्रुत श्रुत लिखियल आहे। सहार्य संवास श्रुत श्रुतम पशमेक व्रत फलम। ॿुधण में भी दिलचस्पी हुजे शास्त्र ऐं पढ़ण में भी, त सम्झिजो पूर्व जन्म जी के तपस्या जो ही फल आहे। भरथरी तो चए कि ये शयूं भागन सां मिलंदियूं आहिनि ऐं ई त ज़बरदस्ती कोन करे सघंदा। ही सत्संग ॿुधी करे तव्हां ज़बरदस्ती रुचि पैदा कयो शास्त्रनि में कोन कंदा, किताब खे मोड़ींदा ई रहंदा। अगर स्वाभाविक ना आहे त, पर अगर स्वाभाविक तव्हांखे शास्त्र वणनि था, पढ़ण वणनि था, ॿुधण वणनि था, या अहिड़ा मित्र था मिली वञनि, सच्चा सुहितेशी मित्र, असांजो भलो चाहण वारा अगर मिलनि था, या बिना मांगे तव्हांजी आवश्यकता पूरी थी थी वञे ऐं स्वतंत्रता सां जीवन जियो पिया था, त या कंहिं भाग जी निशानी आहे। असांखे इहे सभु आहिनि पावन खे स्वतंत्रता पूर्वक जीअं बिना मांगे भोजन मिली वेंदो आहे, बिना मांगे, ऐं सहयोग करण वारा मित्र भी आहिनि, ऐं शास्त्रनि में रुचि भी आहे। त इहो अलाए कहिड़ी तपस्या जो फल आहे, भरथरी थो चए, पर आहे त सही कि कंहिं हुन जो फल त आहे, ख़बर कान्हे। इहा ई वॾी कि इहो ई निशानी आहे कि संतनि जे घर में जनम मिलियो ऐं सानिध्य भी मिलियो ऐं बचपन खां ई सत्संग भी मिलियो, त इहा ई हूंदो फल, इहा ई निशानी आहे कि कुझु हूंदी तपस्या। हाणे न कंदासीं त पोइ वरी न मिलंदो। त घटि में घटि असां अहिड़नि जी संगत त कयूं। पंहिंजे भाग में ना आहे इहे सभु शयूं अगरि, त जंहिंजे भाग में आहे उन्हनि सां त जुड़ूं, उन्हनि जी संगत में त रहूं। तो भरथरी चए थो, ऐं भरथरीअ खे बि इहो सभु मिलियो हूंदो, तॾहिं त चयो लिखियो हुनई। अॻिते चए थो 88 नंबर श्लोक में, धैर्य ते कि हे मुंहिंजा मन, पंहिंजे मन खे थो चए, हे मुंहिंजा मन हाणे बीही रहो। हाणे तूं ॾाढो भॻे, ॾाढो डुके, तूं व्यर्थ ई न भटक विषय जी खोज में। तुंहिंजे प्रारब्ध जे अनुसार जेको मिली वञे, धैर्य रखी करे उन में ई तूं पंहिंजो कल्याण कर, वधीक जी चाहना न कर, ऐं जेको न बि मिले उन जी भी चाहना न कर। भीतर जी शांतीअ खे पाइण जो प्रयास कर, उहो सिमरण कर। बाक़ी ये चंचलता छॾे ॾे, संसारी पदार्थन के शाश्वत सुख न मञ, छो त ये सब नाशवान आहिनि, शाश्वत कान्हनि। सुख तुंहिंजे खुद जे भीतर में आहे, तूं हेॾां होॾां न भिट। हू था कयूं। मेरे मन ये बता दे तू, किस ओर चला है तू, क्या पाया नहीं तूने, किसे ढूंढ रहा है तू, जो है Hare
नगर में, प्रेम नगर में आया नजर में जब से कोई है, तू सोचता है, तू पूछता है, जिसकी कमी थी क्या ये वही है, आई वही है, आई वही है। तू एक प्यासा और ये नदी है, काहे नहीं इसको तू खुल के बताए, जो है अनकही, जो है अनसुनी, वो बात क्या है बता। खुद से तो ना तू छुपा। भर्तरी चए तो हे मुंहिंजा मन, क्या पाया नहीं तूने, तो छा छा न हासिल कयई, कॾहिं उन जो बि त थोरो वीचार कर, जेके सुख भोगे वरितई उन्हनि में केतिरो सुख हो, वो सार त कढ, वो सुख तुंहिंजो तो में ई हो, तू बि सम्झी ॿिए में पियो थो, ॿिए मां थो मिले। कुतो हॾी जेॾी महिल चूसींदो आहे त पंहिंजो ई खून कुते जो उहो ई चूसींदो आहे, पंहिंजो ई खून, त उहो सम्झंदो आहे हॾीअ मां पियो थो खून निकिरे। त कॾहिं चिंतन त कयूं, सुख ॿिए में कान्हे, ख़ुदि में ई आहे, उहो ई प्रगट थी निकिरंदो आहे आत्मा जो। त 88 नंबर श्लोक में इहा शिक्षा ॾेई करे ऐं पोइ 89 नंबर श्लोक में राजा भर्तरी पंहिंजी प्रजा खे संदेश थो ॾे, जेका हुनजी प्रजा हुई, कॾहिं मिलण आई हूंदी, कुझु माण्हू जनता मां मिलण आया हूंदा, त राजा उन्हनि खे चए थो तव्हां बि मूं वांगुरु थी वञो वैरागी। हे मुंहिंजी प्रजा, हे मुंहिंजी प्यारी प्रजा, हाणे तव्हां बि मूं वांगुरु फल फूल खाई निर्वाह कयो, सेज सजाइण छॾे करे एॾी ठहियल ठुकियल धरती माता रूपी शैया ते शयन कयो ऐं प्राकृतिक जीवन अपनायो, ऐं थी सघेव त जंगल जे तरफ़ या अहिड़े एरिया में रहो जिते उहे मूर्ख माण्हू न रहंदा हुजनि, जेके धन जे करे कुझु बि कंहिंखे बि ॻाल्हाए ॾींदा आहिनि। अहिड़नि माण्हुनि जे विच में न रहो, अहिड़नि माण्हुनि खे छॾे करे उन पासे हलिया वञो जिते धन सां अहंकार ग्रस्त माण्हू कंहिंजी बि बेइज़ती कंदे देरि न कंदा आहिनि, जिनजी ज़बान उहा आहे अपमानित करण वारी। पर हाणे हर कोई थोड़े ई कंदो आहे, प्रजा त वई हूंदी ॾिसण कि कहिड़े हाल में आहे राजा भर्तरी, शिक्षा वठण थोड़ी वई हूंदी। वो चवंदा असां त ॾिसण आयासीं कि सब प्रकृति ठीक चल रही है ना, हमें छोड़ के। तो राजा चयईं मां ॾाढो ख़ुशि आहियां, तव्हां बि अहिड़ा अचो। तो वो चवण लॻा न न भाई, असां उहो थोड़ी, असां त ॾिसण आयासीं कि तूं ग़लति कॾहिं साबित थींदे। इहो ॾिसण वेंदा आहिनि ॾाढा माण्हू कि ग़लति कॾहिं साबित थींदो इहो, बाक़ी असांखे थोड़ी अहिड़ो थियणो आहे। अॼु मूंखे कंहिं चयो कि फेसबुक ते ॿुधंदा आहियूं वैराग शतक ते सत्संग, पर इन ते हलणु ॾुखियो आहे, कोई इहो त ॾाढो ॾुखियो आहे। मां चयोमांसि वरी बि शाबस अथई तो ॿुधई त सही, ॾाढा त ॿुधंदा बि कोन्हनि, कि हूंदा आहिनि उते मौजूदु हूंदा आहिनि पर ॿुधंदा कोन्हनि, उन्हनि खां पुछो त ॿुधाईंदव बि कोन्हनि कि अॼु छा निकितो। ॾुखियो त ॾुखियो आहे कान, हू ॾुखियो आहे मन नथो छॾण, जबकि आहे सरल।
न को झंगल मां स्पष्ट कयो, न को झंगल वञण जी आवश्यकता आहे, न को वलकल वस्त्र पाइण जी ज़रूरत आहे, कुझु बि करण जी ज़रूरत कान्हे। जेको कुझु ज़्यादा कयो था उहो छॾण जी ज़रूरत आहे। हिकु सहज जीवन जीअण जी ॻाल्हि आहे हिते, होश रखण जी ॻाल्हि आहे कि समय बीतजे पियो थो, समय गुज़रे पियो थो, उहो असांजो कंहिंमें पियो थो इन्वेस्ट थिए। ॻाल्हि बसि एतिरी आहे। राजा भर्तरी 9वें नंबर श्लोक में शिक्षा थो ॾे कि माण्हूअ जो मन चंचल आहे, उहो कोन ॿुधंदो इहे ॻाल्हियूं, उहो कोन सम्झंदो इहे ॻाल्हियूं, वैराग जूं या कुझु बि। उहो सम्झंदो पंहिंजे कम जूं ई ॻाल्हियूं, सांसारिक। थोरी देरि अगरि ॿुधी बि वरितई त उहो ईअं ई ओतिरो ई चिपकंदो ज्ञान जीअं पाणीअ ते का लकीर। ॿाहिरि वेंदो सॼो धोपिजी वेंदो हुनजो ज्ञान, छो त पाण नथो चाहे, हुनजो मन चंचल आहे। 7 शयूं चंचल थींदियूं आहिनि, राजा भर्तरी चयो थो 7 शयूं चंचल। कहिड़ो? नदीअ जूं लहरूं, समुंड जूं न, नदीअ जूं। नदीअ में कॾहिं कॾहिं लहरूं ठहंदियूं आहिनि, उहे चंचल हूंदियूं आहिनि। पाणीअ जो बुलबुलो ईंदो आहे, विसामी वेंदो आहे। बिजली जेका चमकंदी आहे बादलनि में, उहा बि चंचल, टिकण वारी न, गंभीर न, स्थिर न। बाहि जूं लपटूं निकिरंदियूं आहिनि, गुम थी वेंदियूं आहिनि। नदीअ जो प्रवाह, नदीअ जो वेग को स्थिर न हूंदो आहे, बीठो कोन हूंदो आहे, पाणी वहंदो रहंदो आहे। ऐं 2 ॿिया आहिनि, हिकु त नांग, सर्प, स्थिर कोन हूंदो आहे, ऐं ॿियो स्त्री। इन्हनि जी स्थिरता जो कोई ठिकाणो कान्हे। मतिलबु स्त्री ध्यान या योग कोन करे सघंदी, हुनजो इन में जेका ज़रूरी शइ खपे, स्थिरता, धैर्य, शांति, उहो हुनजो स्वभाव में ई कान्हे। हुनजो त मन चंचल हूंदो आहे। इन करे सत्संग छो उहे फेमस आहिनि वधीक, जिन में चंचलता वधीक ॾेखारी वञे। डांस वांस हुजे, गाना बाना हुजनि, जोक्स हुजनि, या चिल्लाए करे ॻाल्हाए वक्ता, विड़ी करे, दड़का ॾेई, अपमानित करे, छो त हुन में थोरी लहर त आहे, शांत त न आहे न। त भर्तरी चए थो हिननि जी स्थिरता जो कोई ठिकानो कान्हे। सत्संग में भली वेठियूं बि हुजनि स्थिर थी, पर मन स्थिर जी गारंटी कान अथव। ऐं ॿाहिरि सत्संग थियण खां पोइ त इहा बि गारंटी, उहो त नज़र ई अची वेंदव कि केॾां वियो धैर्य, केॾां वई स्थिरता, केॾां वियो ध्यानु। त तव्हां उहो कयो जेको तव्हांजे लाइ सही आहे, साधन। प्रेम कयो, भक्ति कयो, सेवा कयो, जेको तव्हांखे ठीकु लॻे, पर हुजे उहो ई परमात्मा सां जोड़ण वारो। ईअं न कि तव्हां महांगी ड्रेस वठो, गुजराती लहंगा थींदो आहे न, उहो वठो ॾाढो महांगो, ऐं गरबा में वञी करे उते ॾोंका हणो, ऐं ॾोंका त ठीकु आहे, इम्प्रेस कयो ॿियनि खे, ऐं चओ मां इहो रस्तो चुनियो आहे भॻवान खे पाइण जो। त कंहिंखे बेवकूफ़ था ठाहियो अगरि ईअं चयो आहे त। छा भॻवान खे पाइण लाइ शुरूआति कयो आहे गरबा में? जंहिंसां भॻवान जी प्राप्ति थिए, पंहिंजो आत्म उद्धार थिए, कल्याण थिए, अहिड़ो कोई रस्तो जेको तव्हांखे ठीकु लॻे, उहो अथव प्रेम जो रस्तो मायुनि जे लाइ, सेवा जो रस्तो, सेवा कयो। बाक़ी ज्ञानी थियण खां मज़ाक आहे छा?
जलेबी छो ठही वेंदी आहे, छो त स्वभाव आहे कोन स्थिर रहण जो ऐं ॻाल्हियूं ज्ञान जूं, त जलेबी ठही थी वञे। अलॻि अलॻि मन कुझु ॿियो थो चए, ज़बान कुझु ॿी पियो थी चए, दिमाग़ कुझु टियों पियो थो सोचे, त ठही वई जलेबी। त हिकु उहो माण्हू रस्तो चुने जेको हुनजे लाइ सही आहे। पर वैराग जी आवश्यकता त आहे न स्त्रीअ खे। मन भले स्थिर न थिए काई ॻाल्हि कान्हे, मन स्थिर थी वेंदव अगरि वैराग अची वेंदव त। थोरो अचेव दुख बुख, पर दुख बि ईंदो अथव त छा कंदियूं आहियो, थोरो रोई करे ख़तमु करे छॾींदियूं आहियो वैराग, वरी उहो ई मोह, वरी सभु कुझु। त कुझु अहिड़ो कयो जंहिंसां तव्हांजो उद्धार थिए। एकानवे श्लोक। भरतारी चए थो कि अधिकतर माण्हू वास्तविक सुख बि कोन पिया, वास्तविक भोग बि कोन पिया था भोगनि, अधूरो अधूरो थोरो घणो पिया था भोगनि, उन में ई चरिया लॻा पिया आहिनि। भरतारी चए थो कि या त सचो सेठ थी ॾेखार, सचो अमीर थी ॾेखार, इहो थींदो अथव सचो ऐं कूड़ो अमीर, या त ओरिजिनल अमीर थी वञे। ओरिजिनल, असली अमीर त ॾाढा थोरा हूंदा अथव। स्वाभाविक अमीर जेके मन बुद्धि चित्त ऐं मन वचन कर्म सां अमीर हुजनि। ईअं न कि बंगलो त ठाराए छॾियनि पर दिलि एतिरी सी, ऐं घर में शयूं लिकाए दॿाए रखनि, ऐं लाइट ॿारनि ई न। असां ॾिठा आहिनि बंगलो ॾाढो वॾो पर लाइट कोन ॿरंदी आहे। अरे संझा जो त लाइट ॿारियो भाई। भरतारी चए थो ग़रीब बि आहियो अमीर बि आहियो, कर्ज वठी करे थोरो का शइ में बि था वठो, त थोरा घणा अमीर जी मिलावट था कयो, त असली अमीर थोरी आहियो। भरतारी जी ॻाल्हि त वई आहे। चए थो थियणो अथव त मां चैलेंज थो कयांव, तव्हां असली अमीर थी करे भोग भोगियो मूं वांगुरु। भरतारी थो चए तव्हां त अञा उहे सुख ॾिठा ई कान अथव जेके मां ॾिसी छॾे ॾिना। भरतारी भाई जॾहिं कोई ॻाल्हि न ॿुधंदो हूंदसि भरतारीअ जी, या सम्झंदा हूंदा कि हिनखे ख़बर कान्हे ही बेवकूफ़ आहे, तॾहिं भरतारीअ खे चवणो पियो हूंदो कि अरे नकली अमीर पोढई, नकली हाणे नओं थोरो पैसो आयो अथई, त साफ़ नज़र पियो थो अचे कि तूं असली अमीर कोन आहीं। कुझु ॿ टे शयूं हासिल कयूं अथई, बाक़ी सभु खोखलो ई आहे तुंहिंजे घर में। तुंहिंजा वीचार बि ग़रीब, तुंहिंजी वाणी बि दरिद्र, तुंहिंजो चिंतन दरिद्र, तुंहिंजो ज्ञान बि दरिद्र, त तूं इन में उलझो पियो आहीं अधूरे अधूरे भोगनि में। अहिड़ो अमीर थी कहिड़ो, अग्रे गीतम सरस कवय, तुंहिंजे अॻियां श्रेष्ठ गीत ॻाइण वारा वेठा हुजनि तुंहिंजे मनोरंजन जे लाइ। तोखे निंड मां उथारण जी व्यवस्था हुजे। अॻे हूंदा हुआ राजाउनि खे निंड मां उथारण लाइ बंदी जन ॻाईंदा हुआ मधुरा संगीत में, ताकि उथे। उहे तुंहिंजे हुजनि ॻाइण वारा तुंहिंजा सेवक, जॾहिं चाहीं तुंहिंजे मनोरंजन जे लाइ नृत्य करण वारियूं बि हुजनि। अॻियां पुठियां श्रेष्ठ कवि तुंहिंजे हुन में कविता ॻाईंदा हुजनि, उपमा में महिमा में। इन प्रकार जो अनेक तोड़ वैभव हुजे, नौकर चाकर हुजनि, ऐं कवि सची तुंहिंजी व्याख्या कंदा हुजनि, अहिड़ा तो में गुण बि हुजनि, उदारता, कर्मशीलता, साहस, पुरुषार्थ, राजाउनि वारा गुण हुजनि, त तूं वेठो हुजे, कोई काई दिक़त कान्हे। पर अगरि अधूरा ॿ टे लोन वठी करे शयूं वरितियूं अथई, त इन खां सुठो अथई इहे छॾे करे हलियो अचु वन ॾे झंगल में, ऐं समाधि में लीन थी वञ, असली आनंद मिली वेंदई।
असली जॾहिं तूं अमीर थींदे न तब पाणी छॾे ॾींदे सुख। असली अमीर धन सां बि, वीचारनि सां बि ऐं भाव सां बि अमीर थींदे त पाणी चवंदे सभु निसार आहे। ऐं असली परमात्मा जे पोइ तूं शरण में ईंदे। जहिड़ी तरह ही चए थो कि भॻवान शिव जे शरण में अची वञो। ही बार बार भगवान शिव जो जिक्र करे थो। तुझी गुज़री उम्र आवई, तुझी गुज़री उम्र आवई, सजण अज्ञान अंधारे में। तुझी गुज़री उम्र आवई, सजण अज्ञान अंधारे में। ॾिस सोचे सजण मन में, ॾिस सोचे सजण मन में, पयो कूड़ पनारे में। तुझी गुज़री उम्र आवई, सजण अज्ञान अंधारे में।
तुंहिंजी उमिरि ईअं ई गुज़री थी वञे, न हिन पासे थिए न हुन पासे थिए, न योगी थिए न भोगी थिए, न चङी तरह संसार खे सुञातई न भॻवान खे, न पंहिंजो पाण खे सुञातई। अनेक इच्छाऊं त दिलि में दफ़न थी वेंदियूं आहिनि माण्हूअ जूं, एॾियूं इच्छाऊं पालींदो आहे जो सभु पूरियूं थींदियूं बि कोन अथसि। इहो 92 नंबर सलोक। एॾियूं इच्छाऊं, छो त तुंहिंजूं इच्छाऊं फालतू वधीक हूंदियूं आहिनि। इच्छा रख त अहिड़ी रख, जीअं मोदीअ खां कंहिं पुछो तव्हांजी इच्छा छा आहे प्रधानमंत्री ठहिण जी, त हुन चई न मूंखे कुझु कमु करण जी इच्छा आहे। प्रधानमंत्री ठहिण त थी वियो शौक़ु आहे, इहो फ़र्क़ु अथव। कंहिंखां पुछो सिंधीअ खां कि भाई तोखे हाईलाइट थियण लाइ म्यूज़िक सिखणो आहे या तोखे म्यूज़िक सां प्यार आहे इन करे सिखणो आहे, चवंदव हाईलाइट थियण लाइ। जेतिरा बि ॿार म्यूज़िक सिखण अगरि वेंदा बि आहिनि त उद्देश्य छा हूंदो अथनि कि हाईलाइट थिबो आहे, इन करे सिखबो आहे। ॿिन्हिनि ॻाल्हियुनि में फ़र्क़ु अथव। हाईलाइट थियण वारियूं जेके इच्छाऊं पैदा थींदियूं आहिनि न, इहे पूरियूं कोन थींदियूं आहिनि। भई हुन ही कमु कयो त मां बि कयां, इहा इच्छा थी हाईलाइट थियण लाइ। त इहे त हू आहिनि मथां इच्छाऊं, देखा देखी। इच्छा करणी आहे त असली कयो न इच्छा, कि मूंखे हिन में मूंखे सुठो लॻंदो आहे, हिन कम में मूंखे आनंद ईंदो आहे, उहो कमु कयो न। असली इच्छा उहा आहे। पर उन में वरी कोई तारीफ़ कोन कंदो। इहो थींदो अथव जंहिंमें तव्हांजी रुचि आहे न, जंहिंमें तव्हांखे आनंद मिले, सुख मिले, उन में न को स्कोप हूंदो आहे, न को भीड़ तारीफ़ कंदी आहे, न छो त दिलि मां जेका इच्छा निकिरंदी आहे न, उहा भीड़ सां गॾु कोन हलंदी आहे। भरतरी चए थो कि इच्छाऊं या त थींदियूं आहिनि भीड़ जे हिसाब सां या पंहिंजी ख़ुदि जी इच्छा में अगरि जीवन लॻाए बि छॾियूं त क़दुरु कोई कान कंदव। ऐं अगरि माण्हुनि जे हिसाब वारियूं इच्छाऊं पूरियूं कंदा त तव्हांखे मज़ो कोन ईंदव, त माण्हुनि खे ख़ुशि करण लाइ बंदर वांगुरु पिया नचंदा। त जॾहिं इहे सभु इच्छाऊं व्यर्थ ई आहिनि, सुठी इच्छा जो क़दुरु कोन्हे, सम्मान कान्हे सुठे सदगुण जो, त छॾियो अहिड़े संसार खे ऐं भॻवान शिव जी शरण वठो, छॾियो अहिड़े संसार खे। टियानवे नंबर सलोक आहे कि ईअं न सम्झिजो कि हिन संसार में वैरागी ऐं त्यागी आहिनि ई कोन। हिन संसार में अहिड़ा वैरागी थी विया आहिनि, त्यागी थी विया आहिनि। माण्हू चवंदा अथव अधिकतर कहिड़े ऐसा कोई कर सकता है क्या, कोई नहीं चलता इन बातों पे। तूं नथी हली त कोई न हलंदो हूंदो। तूं चओ न मां नथी हली सघां या तुंहिंजूं साहेड़ियूं नथियूं हली सघनि, तूं जंहिं आसपास जिते रहीं थी उतां जा माण्हू इन्हनि ॻाल्हियुनि ते कोन हलंदा आहिनि, त ईअं न चओ कि कोई न हलंदो आहे। अरे हलण वारा हलंदा आहिनि, ऐं जंहिं ॾींहुं तुंहिंजो सामनो थी वेंदो न त तोखे ख़बर पइजी वेंदई, पोइ शर्मिंदगी थींदई। भरतरी चए थो कि अहिड़ा त्यागी थी विया आहिनि जिन वटि धन अपार हो, असली अमीर बि हुआ, ज्ञान बि उन्हनि वटि हो, अरे बुद्धिमान भी हुआ, ब्रह्म ज्ञान विवेक निर्मल धीय किरवंत्यो दुष्कर्म, पर उन्हनि भी सभु छॾे करे ऐं वैराग वरितो, परमात्मा सां प्रेम कयो। भरतरी चए थो मां बि उहो कोन आहियां, छो त अहिड़ा बि त्यागी थी विया आहिनि जिन वटि रिद्धियूं सिद्धियूं बि हुयूं, पर उन्हनि रिद्धियूं सिद्धियूं त्यागे करे, छा गुरु नानक न हो छा अहिड़ो शक्तिअ जो मालिक, उहो बि त्यागे करे भॻवान जी शरण वरिती। भरतरी चए थो महान आहिनि उहे सभु,
असां त ओड़ा असां कल्पना बि नथा करे सघूं अहिड़े त्याग जी। भरथरी इहो ॾाढी सुठी ॻाल्हि थो चए कि मां को महान वैरागी कोन आहियां, महान त्यागी, मां को आख़िरी कोन आहियां। मूंखां पहिरीं बि अनेक वैरागी थी चुका आहिनि ऐं अॻिते बि थींदा। भरथरीअ जो हिकिड़ो भाणेजो राजा हो, उन बि छॾे ॾिनो राजपाठ ऐं उन बची करे इन ई गोरखनाथ जी संप्रदाय में दीक्षा वरिती। राजा गोपीचंद, हिन जो भाणेजो। उन जो बि इहो हो, कुझु विशेष त ॻाल्हि कोन हुई। उन जी राणी जो नालो मैना, माना भरथरीअ जी भेण जो नालो मैना। उन जी माता जो नालो मैना, भरथरीअ जी भेण मैना। उन भरथरीअ जी भेण मैना खे ज्योतिषीअ चयो हो कि तुंहिंजो पुटु 16 साल खां वधीक कोन जीअंदो, या तो उनखे वैरागी करे छॾिजां। वैराग जो अर्थ आहे, संन्यास जो अर्थ आहे जीते जी मरी वञणु, त पोइ बची वेंदई। हाणे हिकिड़ी उहो राजा गोपीचंद, उनखे बि 12 ज़ालूं, 12 इन करे कि पुटु न पियो थिए, त वञनि पिया शादी कराईंदा, त धीअ ॼमेसि पई, धीअ ई थींदी पई वञे। त उहो पंहिंजी राणियुनि सां घिरियल वेठो हो गोपीचंद, ऐं तालाब सरोवर हो राजमहल में, सरोवर में सनानु पियो करे। मथे हिन जी माता वेठी हुई, उहा ॾिसे पई। पहिरीं त ॾाढो ख़ुशि थी, भई मुंहिंजो पुटु, मोह थींदो आहे न कि मुंहिंजो पुटु राजा आहे ऐं हिन खे हेॾा सुख मौजूद आहिनि, हिन खे एॾो प्रेम करण वारियूं राणियूं आहिनि। ऐं हुनजो सनान महिल जेॾी महिल शरीर ॾिठई, 6 पैक, त उहो ॾिसी करे अञा गदगद थी वई, ही मुंहिंजो पुटु आहे ऐं आज्ञाकारी बि आहे, चवणु मञींदो आहे, जीअं मां चवांसि तीअं कंदो आहे, मुंहिंजो ध्यानु रखंदो आहे। इहो सोचे करे राणी मैना ॾाढो ख़ुशि पई थिए, पर हिकदमि यादि अची वियसि कि ऋषिअ चयो कि हिन जी उमिरि वधीक कान रहंदी। त अखियुनि मां ॻोढ़ा वही आया, उहे ॻोढ़ा राजा गोपीचंद जे पुठीअ ते किरिया। त हिकदमि ध्यानु वियो मथे, कपिड़ा पाए माता वटि वियो, चई छा थियो अम्मा, छो थी रोई? तॾहिं उहो भाकुर पाए करे चयसि थी, पहिरीं त मां ख़ुशि थियसि तुंहिंजो बदन ॾिसी करे, पर वरी मां सोचियो कि तुंहिंजो पीउ बि ईअं ई हो, तुंहिंजो पीउ बि घटि कोन हो, राजा हो, पर जॾहिं उहो न रहियो संसार में त तूं बि कॾहिं न रहंदे, तूं बि हलियो वेंदे। ऐं हिनखे त मन में यादि हो ऋषिअ जी भविष्यवाणी। त हुन चयसि इहो छा पई थी ॻाल्हाई तूं? उहा चएसि थी को भरोसो कान्हे मृत्युअ जो, तुंहिंजे नाले बि इहा भविष्यवाणी थी आहे कि तूं वधीक न जीअंदे। अगरि तूं सन्यासी थी वञी, वैरागी थी वञी, त वरी बि तूं जीअरो त हूंदे। तॾहिं राजा गोपीचंद वैराग धारण कयो, चयसि जीअं तुंहिंजो मामो वैरागी थी वियो न, तीअं तूं बि थी वञ। त उहो वरी जालंधर नाथ खां दीक्षा वरितई। उनजो बि गुरु नानक सां थियो आहे न संवाद। त माता मैना उन गोपीचंद खे वैराग जी शिक्षा ॾिनी हुई ऐं उहे ॻाल्हियूं चयईंसि जेके कल्ह असां भॼन में ॿुधियूंसीं कि जॾहिं ॾाढी बुख लॻई तॾहिं रोटी खाइजांइ, माल मिठा खाइजांइ, ऐं तॾहिं सुम्हजांइ जॾहिं ॾाढी निंड अचई। इहे ॻाल्हियूं गोपीचंद खे उन जी माता चयूं, इहा जगत प्रसिद्ध ॻाल्हि आहे। पोइ उहे ई ॻाल्हियूं टेऊंराम जी माता चयो, ईअं भॼन में आयो, त इहो कीअं थो थी सघे? पोइ मूंखे ईअं लॻे थो भई हुन त चयो आहे, शास्त्र किताबनि में लिखियलु आहे इहे ई ॻाल्हियूं। मूंखे लॻे थो साईं टेऊंराम भॼन लिखियो हूंदो गोपीचंद ऐं उनजी माता जे लाइ। हुननि भॼन बि त लिखिया आहिनि न।
ॿियनि जे लाइ ॿियनि जा मिसाल ॾेई करे कहे टेऊं धन माता वञा ॿलहारे। त कंहिंखे ॿलहार थो वञे, हुनजी माउ जे गोपी चंद जी माउ तां ॿलहार थो वञे, पर जोड़े छा छॾियनि? इहो जोड़ियो वियो आहे कि साईं टेऊंराम खे हुनजी माता ही उपदेश कयो, तॾहिं त टेऊं अखर आयो आहे। हिकु माई चवणु लॻी कि गुरु नानक ॿियो जॾहिं अवतार जनम वरितई त उहो साईं टेऊंराम जे रूप में वरितई। त कुझु बि चवण सां तव्हां पंहिंजे गुरूअ जो प्रचार कोन करे सघंदा, कूड़ ॻाल्हाइण सां न करे सघंदा, हुननि जा असली गुण बि विञाए छॾींदा। जेके हुननि जा कल्ह मूं चयो न कि उन्हनि में हो वैराग साईं टेऊंराम में त्यागी वैरागी ऐं अनेक उन्हनि जा गुण, पर तव्हां उन्हनि जा उहे न ॿुधाए करे कुझु बि जोड़े करे उनजी महिमा घटि था कयो, उन्हनि खे सुठो न लॻंदो। इहो भॼन कि भाई उन्हनि जे लाइ ॻायो वियो हो, त थी वियो न उते ई साबित। इहे दुका बुका हणी ही किन कंदियूं आहिनि, कुझु बि चई करे, जेका ॻाल्हि आहे कोन उहा जोड़े करे। त गोपी चंद जी माता चयो हो, इहा ॻाल्हि प्रमाणिक आहे। त भरतारी चए थो कि सिर्फ़ु मां अकेलो अहिड़ो कोन आहियां जंहिं सुख सुविधाऊं हूंदे बि त्याग कयो हुजे, ॿिया बि आहिनि। उन में ही बि त आहे गोपी चंद, गुरु नानक। तो क्यों क्यों मायूं चवन कि ऐसा कोई कर ही नहीं सकता? क्यों नहीं कर सकता? तू नहीं कर सकती, 7 जन्मों तक नहीं कर पाएगी, लेकिन जिन्होंने किया है उनको मानना पड़ेगा, उनके आगे झुकना पड़ेगा। घट में घट कंहिंजे गुणनि जे अॻियां मथो त टेकियूं, असां नथा करे सघूं त स्वीकार त कयूं। इहो अहंकार आहे जेको चए थो कि अगरि मां नथी करे सघां त दुनिया जो कोई माण्हू नथो करे सघे। अच्छा, तूं जॉब करे सघीं थी त उहो सही थी वियो, जेको जॉब कंदो उहो ई तूं हुनखे बेस्ट चवंदी आहे। तूं अगरि वैराग नथी धारण करे सघीं त दुनिया जो कोई माण्हू नथो करे सघे। इहो भ्रम कढी छॾ मन मां। सभु पॉसिबल आहे, सभु थी सघे थो, सभु थियो आहे, थी रहियो आहे। अहिड़ा वैरागी त्यागी थी विया आहिनि। त अॼु हिते असां विराम था ॾियूं, बाक़ी सुभाणे भोग पाईंदासीं हिन वैराग शतक। बोल जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय।